बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नादरीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं अरमाबिल जेको हिन वक़्तु लसबेलो सॼो वञे थो बलोचिस्तान जे इलाइक़े जे अंदरि तहक़ीक़ जे हवाले सां, रिसर्च जे हवाले सां हिते आयल आहियूं। ऐं हिन वक़्तु असां हिते मोंद्रा जो इलाइक़ो सरेवारी सॾिजे थो, उन मोंद्रा जे इलाइक़े सरेवारी जेको हिन वक़्तु क़ब्रिस्तान मिठी क़ब्रिस्तान जे नाले सां मशहूरु आहे, असां हुन में मौजूदु आहियूं। ऐं हींअर असीं ॾिसी रहिया आहियूं ही कुझु लातादाद क़ब्रूं आहिनि जंहिंजो मुकमल तौर ते जेको आहे क़ब्रुनि जो ही तसलसुल 100 फुट खां बि वधीक आहिनि के 100 फुट खां घटि आहिनि। ऐं हिन हवाले सां हिते ॿेले जे मुहक़िक़नि सां मुंहिंजी मुलाक़ात थी आहे। मोहम्मद करीम रूंझो ऐं ॿिया जेके मुहक़िक़ आहिनि उन्हनि जी इहा चवाणी आहे, किताबनि में बि हिन जो ज़िक्र मिले थो त ही क़ब्रूं जेके आहिनि से हज़रत साम बिन नूह अलैहिस्सलाम जे फ़र्ज़ंदनि जो क़ब्रूं आहिनि। इन सिलसिले में अव्हांखे ही ॾेखारींदा हलूं त ही जेके क़ब्रूं आहिनि मुकमल तौर ते तक़रीबन हिननि जी जेको क़ब्रुनि जो तसलसुल आहे वो 100 फुट घटि में घटि जेको आहे 100 फुट थिए थो आहिनि। उन खां तमामु क़दीम आहिनि, तक़रीबन 30-40 हारो अञा मथे थींदियूं, पर मसमार जे तइदाद जे हिसाब सां। ऐं हिन में क़ब्रुनि जे अंदरि जेके लॻल पथर आहिनि उहे अव्हां ॾिसी रहिया आहियो त पथर हिन दौर जो हाणोको जेको आम मज़दूर आहे उहो खणी बि न सघंदो। हिन जी घटि में घटि 2 खां 2.5 मण 3 मण ताईं अञा बि वधीक जेको आहे सो हिननि पथरनि जो मुकमल तौर ते वज़न थी सघे थो। ऐं ही लगातार पथर आहिनि जिन पथरनि जो ही मुकमल तौर ते क़दीम दौर जूं क़ब्रूं आहिनि। ऐं इन्हनि क़ब्रुनि जो मुकमल तौर ते जेको क़द आहे उहो हींअर असां ख़ुदि बीही माप कयो आहे त उहे असांजे माप जे लिहाज़ सां इंसानी विखूं जेके आहिनि उहे 110 ताईं विखूं बीहनि थियूं। त हर विख जी जेकॾहिं असीं माप कयूं था त उन मुताबिक़ इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त 100 फुट खां वधीक जेको आहे ही क़ब्रूं आहिनि। क़ब्रुनि जी जड़ावट जो तसलसुल आहे ऐं ही पासे सां उन जा जेके आहिनि से ही पथर ॾेई करे उन्हनि क़ब्रुनि खे मुकमल तौर ते जोड़ियो वियो आहे। ऐं ही कुझु जेके पथर आहिनि से टिड़ियल पखिड़ियल बि आहिनि हिन क़ब्रिस्तान जे अंदरि। ऐं ही खोड़ सारियूं सिर्फ़ु 1-2 न पर लातादाद क़ब्रूं आहिनि जिन जो तसलसुल जेको आहे सो तमामु क़दीमी आहे। ऐं उन अॻूणे दौर जे क़द्दावर माण्हुनि जे हवाले सां ॿुधायो पियो वञे त उन्हनि क़द्दावर माण्हुनि जूं ई ही क़ब्रूं आहिनि जंहिंजे हवाले सां तहक़ीक़ बि थी आहे, रिसर्च बि थी आहे। ही अव्हां क़ब्र ॾिसी सघो था त इन क़ब्र जो मुकमल तौर ते जेको क़द आहे 100 फुट खां वधीक आहे। त अंदाज़ो लॻाए सघिजे थो त ही उन दौर जूं तमामु क़दीम जेके आहिनि से क़ब्रूं। हिते कुझु हितां जा इलाक़ाई मक़ामी माण्हू असां सां गॾु आहिनि ऐं असां उन्हनि खां पुछाणो कंदासीं त असांखे हितां जा मक़ामी माण्हू छा था ॿुधाइनि। चाचा, तव्हांजो नालो छा आहे? तव्हीं पाण मोंद्रा आहे पाण। ही कहिड़ो इलाइक़ो सॾिजे थो जिते पाण बीठा आहियूं? सरेवारी सॾिजे थो। ॿेले जो हिते तहसील कहिड़ो आहे? तहसील बेला ई आहे, बेले शहर खे क़रीब आहे। हिन जीअं क़ब्रिस्तान में बीठा आहियूं हिनखे छा पियो चइजे? मिठी क़ब्रिस्तान। हिते जेका हिन वक़्तु हाणोकी दरगाह आहे उहा लश्करी पीर सताब लश्करी जी दरगाह। नाज़रीन, पीर सताब लश्करी जी दरगाह बि आहे हिन ई क़ब्रिस्तान जे अंदरि। अव्हां पंहिंजे वॾड़नि खां ॿुधंदा पिया अचो, तव्हांजी वॾी उमिरि आहे त हिन क़ब्रिस्तान जे हवाले सां छा ॿुधो आहे? असां ॿुधोसीं की वॾड़ा की काफ़र जेके न काफ़र जंगियूं पाण मिड़िया मारे दफ़न कयूं। अच्छा, वॾे दौर जा? हा, वॾे दौर जा। अच्छा, उन्हनि जेको आहे सो हिते वॾड़नि छा ॿुधायो त काफ़रनि जूं क़ब्रूं आहिनि? हा, काफ़रनि जूं। अच्छा, त तव्हांजो नालो छा आहे? अब्दुल वहीद। तव्हीं पाण केरु आहियो? मोंदरो। ही पाण हिन इलाइक़े मिठी जे इलाइक़े में बीठा आहियूं ऐं अव्हां हितां जा मक़ामी इलाक़ाई माण्हू आहियो। ही जेके क़ब्रूं पाण ॾिसी रहिया आहियूं इन्हनि क़ब्रुनि जे हवाले सां तव्हां पंहिंजे वॾड़नि खां छा ॿुधो आहे? असां बि साईं इहे ॿुधोसीं, मगर इहे जीअं मतिलबु काफ़रनि जी ॻाल्हि कंदा आहिनि त ईअं न थींदो इहो ॻाल्हि, मूंखे सम्झ न ईंदी आहे इहा ॻाल्हि। अच्छा, असां उन टाइम ॿुधोसीं की जेको सो मतिलबु हिते उन ज़माने में ओॾा माण्हू हुआ वॾी उमिरि जा, सही वॾे क़द जा, पोइ शायदि इहो उहो ई मतिलबु सिस्टम हूंदो जेको मतिलबु। हाणे जेकॾहिं ही काफ़रनि जो क़ब्रिस्तान आहे तव्हां चवाणी त पोइ हिते मुस्लमाननि खे कीअं पूरनि था? ऐं बुज़ुर्ग दरवेश जेके आहिनि हींअर त आम जेके हाणोके तव्हीं मुस्लमान आहियो, पसंदि कंदव त काफ़रनि जे क़ब्रिस्तान में पंहिंजा दफ़नायूं? हा, असांजो इस्लाम बि इहा इजाज़त नथो ॾिए। त यानी इहा रिवायत जेका आहे। तव्हांजो नालो छा आहे साईं मुंहिंजा?
अब्दुल हमीद तव्हां भी हिन इलाइक़े जा आहियो। जी जी अव्हां ताईं हिन हवाले सां कहिड़ी ॼाण आहे? मां ये सम्झां थो कि हीउ जेको इलाइक़ो इहो जेको नज़र सिस्टम अचे थो इहो अंदाज़ो लॻाए सघे थो कि पुराणे ज़माने हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे दौर में जेके नूह अलैहिस्सलाम सिस्टम हलिया उन में जेके वॾी वॾी उमिरि जा माण्हू हुआ उहो हिते अंदाज़ो हिकिड़ो कराए लॻाए सघिजे थो, तहक़ीक़ लॻाए सघिजे थी कि उन ज़माने जो अहिड़े हिसाब जो माण्हू थियो आहे, जेके माण्हू थिया या त पाण में को जंग थी आहे उन्हनि जी या को सिलसिलो उन्हनि थियो आहे जंहिंजे बाद जेको दफ़नायूं उन्हनि खे, लेकिन कद वॾा लॻनि था। हिन दौर में अहिड़े हिसाब जी क़बर नज़र अचे कोन थी। हे जेके नयूं क़बरूं आहिनि जेके हाणे माण्हुनि जूं आहिनि से वॾा साइड में हीअ जेके क़बरूं से अजीब क़बरूं इन में महसूसु थिए थो, अंदाज़ो लॻाए सघिजे थो कि हीअ क़बरूं जेके से तक़रीबन उन ई दौर जे माण्हुनि जूं थी सघनि थियूं। जी बिल्कुलु नाज़रीन, मां ॾिसो पिया त असां हिन वक़्तु लसबेले बलोचिस्तान में मौजूदु आहियूं ऐं बलोचिस्तान जो लसबेले जो इलाइक़ो आहे सनेवारी मोंदरा। उन सनेवारी मोंदरा जे ॿाहिरां मिठी क़ब्रिस्तान आहे जिते सताबो लश्करी पीर बि आहे। उन जी दरगाह जे ॿाहिरां ई लातदाद क़बरूं आहिनि जंहिंजा मुकमल तौर ते क़बरुनि जो जेको घाड़ेटो आहे उन जो हिकु हिकु पथर आहे उहो तमामु एतिरो त वज़नी आहे जो हिन दौर जो मज़दूर इन पथर खे खणी नथो सघे ऐं उन पथरनि जूं ई तमामु लातदाद वॾे अंग में हिते क़बरूं मौजूदु आहिनि जेके अव्हांखे ॾेखारियूं था। हितां जे मुहक़िक़नि मुताबिक़ जेके ही क़बरूं आहिनि जंहिंजो किताब में तज़किरो बि मिले पियो, इन हवाले सां मुंहिंजी पंहिंजी बि रिसर्च हले पई थी त ही क़बरूं जेके आहिनि से हज़रत साम बिन नूह अलैहिस्सलाम जे औलाद जूं ॿुधायूं वञनि थियूं। वधीक वल्लाह आलम, अल्लाह ताला खे इल्मु आहे, तहक़ीक़ जी ज़रूरत आहे ऐं अहिड़े क़िस्म जा जेके उञाण अहिड़े क़िस्म जा